छा थियो अदा? मज़ो न थियो अदा, मज़ो न थियो। मूं त इहो सोचियो त रेस जी उतां खां रब्बू ऐं राणो पाण खे खणाए वेंदा, पर उहे त ईअं पिया वञनि ॼणो रेस उन्हनि जी पुठीअ मां ख़ारश ई न लाथी आहे। ॿई निर्जा आहिनि, बादरनि जा पका आहिनि। रेस जेकॾहिं लेथड़ाए बेस्तो कयो हूंदो न, मोचड़ा आया हूंदा रेस, पोइ बि नक जा पका अथई। न अदा न, उन्हनि खे अहिड़ी मार ई न मिली, न त हलण में ज़ाहिर थिए हा। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ पक सम्झ त कमतार जो छोरो ॾोही आहे, तॾहिं त रेस रबन ऐं राणे मथां रिआयत करियो। इएं बि थी सघे थो अदा वॾा, कमदार वारो छोरो बि उथियल आहे। थोरो किथे, घणो तो हवान में उॾे अदा। छोरे खे आसरो आहे त कमदार जो पुटु आहियां, रेस मूंखे डीएसपी नौकरी वठी ॾींदो। बोले डीएसपी? अॼुकल्ह नौकरियूं मिलनि किथे थियूं? रेस जेकॾहिं चाहे वधि में वधि खणी पटियाले जी नौकरी वठी ॾेई सघे थो। अदा वॾा, हाणे इहा जांच करणी आहे त अब्बास जी रब ने राणे इहा हालत छो कई।